मां महबूब मुस्तफ़ा जी शादी जो किस्सो कुछ रहाए वियो होसी। मुझे ख्याल में कुछ दोस्तन के याद होंदो हिन महिल ताईं तबलीग कयम दीन जो पैगाम ॾिनुम। उम्मीद रखां थो त इंशाअल्लाह ताला ओ खुदा जा बाना लगी दखिण जी मारूम जमीर अल्लाह आओ हित बंद में बंदियाणी आहिया ओ लगी दखिण जी ये थदड़ी थदड़ी हीर ये थदड़ी थदड़ी हीर बुधाए रही आ त पुनः फिरिया पेड़ो पतवा मुझे करीम आका जी निगाहे करम थिया असा गुनाहगार सही खतादार सही मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जात बाबरकात जी यकीनन गुलामन ते नजर मौजूद आ जेड़ा आयो तेड़ा पुनल के प्यारा हो अज पंहिंजे दिल जो सीनो खोले वे जेको घुरड़ो थई खुदा जी जात थी जाने घुरंदो वञ मगर हिकड़ो रुगी कम कर जेके बुराई जा कम कंदो है उन्हनि खां सच्ची तौबह करे पो घुरंदो वञ ॾिस त मुंहिंजो रब तुंहिंजूं झोलियूं भरे थो या नथो भरे। जेका कमजोरी कोताही थी छदे दे कमजोरी कोताही के छदे हेड़ियूं रातियूं किस्मत ते रब ता फरमाइंदो आ हेड़ियूं रातियूं रब किस्मत वारन के नसीब कंदो आ छो त न की दुनिया जी लालचा न की दौलत जी लालचा न अमीर जे हुक्म ते न मीर जे हुक्म ते सभई गॾु थिया हो मदीने जे घोट जे हुक्म ते आका जे इश्क में गॾु थियण वारो जेको महबूब जे मोहब्बत में ईंदो आ मुंहिंजो खुदा उन जो बेड़ो हमेशा तारे छदीदो आ इंशाअल्लाह ताला जेके कमजोरियूं कोताहियूं आहिनि छो त मां ईअं न चवंदुमि त हथ खणो न न न न खुदा ऐं पाने जो मामलो आहे। यादि रखी छॾियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बस रुगी तूं दिलि में इरादो पको कर त मुंहिंजा मौला जेको गुज़री वियो मुंहिंजा मौला अॼु खां पोइ ईअं न कंदुसि ॾिस त मुंहिंजो करीम रब कीअं थो तुंहिंजे मथां कुर्ब करे ॾिस त मुंहिंजो करीम रब कीअं थो तुंहिंजो बेड़ो पार करे ॾिस त मुंहिंजो करीम रब जेको तो सोचो बि न आहे उहो तोखे मिले थो या नथो मिले ऐं अल्लाह जा बाना सौदो करे त ॾिस ॾाठ जे सूर जी गोरी बि त माण्हू आज़माईंदो आहे न पैरासिटामोल खां सूर न छॾियो भला पोनिस्टान खां सूर न छॾियो भला फलाणी खां ॾाठ जे सूर जूं त 10 गोरियूं आज़माईंदो हई खुदा ऐं मुस्तफ़ा जे इश्क में हिकिड़ो वज़ीफ़ो बि त आज़माए ॾिस तकलीफ़ वारो कोन्हे फ़क़ति एतिरो आहे त जेका तो में बुराई मौजूद आहे अगर कूड़ हणंदो हई त वाइदो कर त अॼु खां पोइ कूड़ पंहिंजे दिलि में पंहिंजे रब सां अॼु खां पोइ कूड़ न हणंदुसि अगर कंहिंजी गिला कंदो हई त वाइदो कर अॼु खां पोइ कंहिंजी गिला न कंदुसि अगर कंहिंजो हक़ खाई चुको हई त वाइदो कर इनखे वापसि अदा कंदुसि अल्लाह न कंदो हिते को इंशाअल्लाह ताला ब्याज खोर न हूंदो पर खुदा न ख़ास्ता जेकॾहिं इहो वायरस तोखे लॻल आहे त अॼु वाइदो करे उथ त मुंहिंजा मौला इन ज़ुल्म जे भर में न वेंदुमि अल्लाह कंदो हिते कोई बि शराबी मौजूद न हूंदो इंशाअल्लाह ताला पर खुदा न ख़ास्ता जेकॾहिं का अहिड़ी कंहिं में आदत आहे तूं अॼु वाइदो करे अल्लाह जे ज़ात सां वाइदो तौबह जो करे इन शइ मां बुराईअ खे छॾण जो वाइदो करे इते तूं दुआ घुर मौला अॼु ही गुनाह छॾण जो मां वाइदो थो कयां तुंहिंजे महबूब जे ग़ुलाम आशिक सजण साईं जो मुरीद हेॾो ऐलान करे विया मौला हाणे हीअ मुंहिंजी उम्मीद पूरी कर फ़क़ीर जे तुंहिंजी उम्मीद पूरी न थिए त पोइ फ़क़ीर खे तूं मयार ॾेई वठ सौदो कबूल सौदो कबूल सौदो करणो खुदा जे रहमत जा खजाना कुशादा थई खुदा जे रहमत जा कुशादा खजाना थई छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजो मुस्तफ़ा बि तोसां प्यार कंदो आहे मुंहिंजो खुदा बि तोसां प्यार कंदो आहे जेके दीवाना आहिनि ऐं तव्हां खां थो पुछां ए व्हील चेयर ते ॾिसो पिया हमरा ॾिसो पिया न हमरा जिते भी मां जलसे में वञा इहो व्हील चेयर वारो हमरा हुते चे पहुचे थो
छा मां उनखे पैसा थो ॾियां? जवाब ॾियो। छा हुन सां का मुंहिंजी कमेंटमेंट थियल आहे? छो थो अचे? चो हू अचे नथो पर घुराइण वारो उनखे घुराए थो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो पंजनि शयुनि खां अॻु में गनीमत सम्झ। सिहत खे बीमारीअ खां अॻु में गनीमत सम्झ। रब सिहत ॾिनी अथई, उनजो क़दुरु कर। उन खां अॻु में जो सुभाणे बीमार थी पवी। ज़िंदगीअ जो क़दुरु मौत खां अॻु में कर। मौत अचे वञे पोइ ॾाढा हथड़ा हणंदे। तंगीअ जो अमीरीअ जो क़दुरु तंगीअ खां अॻु में कर। जो अॼु तोखे रब सभु कुझु ॾिनो आहे, उन ॾींहं खां ड्रिज जो तुंहिंजो हथ ख़ाली थी वञे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, वक़्त जो क़दुरु कर। अलाह कंदो त तुंहिंजो ॿेड़ो पार थी वेंदो। हाणे मूंखे रुॻी एतिरो ॿुधायो त मूं कहिड़ी जॻह ते मदीने वारे ताजदार जे पाक शादी मुबारक जी ॻाल्हि छॾी हुई? छो त मां त रोज़ कॾहिं किथे एतिरो तव्हां ॿुधायो त उन खां अॻिते मां थो शुरू कयां। सलाह चरी पढ़ो ते सही जेसिताईं ॿुधाइनि सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिकिड़ो दफ़ो ॿई हथड़ा मथे करे चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ॿई हथड़ा छो खणाया मैं? रब जे क़ुरान करीम जी आयत ॿुध। अल्लाह फरमायो अल-यौम नख्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून। अल्लाह तो फरमाए जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो। कहिड़ो ॾींहुं? गल कहिड़ो ॾींहुं? क़यामत जो ॾींहुं थींदो। ज़ुबानुनि जे मथां मुहर लॻाई वेंदी, तालो लॻायो वेंदो। ज़ुबानूं ख़ामोश हूंदियूं। रब तो चवे तव्हांजा हथ ॻाल्हाईंदा, तव्हांजा पेर ॻाल्हाईंदा। हथड़ा मथे खणाए दुरूद सलात इन करे पढ़ाई वई जो क़यामत जे ॾिहाड़े इहे हथड़ा गवाही ॾींदा मौला ओ मुंहिंजा करीम रब, ओ मुंहिंजा करीम रब। ॻोठ माही ओठो जे अंदर मरहूम नबी बख्श जे ईसाले सवाब जे ख़ैर में राहिब खान जे सादिक खान जे ओताक में मुंहिंजा करीम रब सां हथड़ा मथे करे तुंहिंजे महबूब ते दुरूद पढ़ियो हो। इंशाअल्लाह ताला ये हथड़ा जॾहिं गवाही ॾींदा। ॿुधो अथई न हदीस पाक जा लफ़्ज़ आहिनि, हदीस पाक जा लफ़्ज़ आहिनि त जॾहिं कंहिं बानड़े अल्लाह जे ख़ौफ़ में रुॻी हिकिड़ी पिंपणी आली कई, ॻोढ़ा बि कोन किरिया, रुॻी पिंपणी आली थी। जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अल्लाह ताला हुकुम फरमाईंदो। छो त मदीने जे मीर फरमायो आहे अल्लाह जे ख़ौफ़ में निकतल ॻोढ़ो ज़ाया न थींदो। इहा पिंपणी चवंदी मुंहिंजा करीम रब मां आली थी हुयसि तुंहिंजे ख़ौफ़ में। अल्लाह फरमाईंदो इन पिंपणीअ खे जन्नत जे हवाले कयो वञे। पिंपणी चवंदी मौला मां अखि में भिरुअ में मौजूद हाँ, भिरुअ खे माफ़ी मिलंदी। भिरू चवंदो मौला अखि में मौजूद हाँ, अखि खे माफ़ी मिलंदी। अखि चवंदी मौला चेहरे में मौजूद हाँ, चेहरे खे माफ़ी मिलंदी। चेहरो चवंदो मौला हिन जिस्म में मौजूद हाँ, रब जिस्म खे ई माफ़ी ॾेई छॾींदो। अखि जे पिंपणीअ जे करे हे जिस्म छुटी वञे। हे त ॿ हथड़ा मथे करे मुंहिंजे मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ियो थे। इंशाअल्लाह ताला मुंहिंजो रब ज़रूर तो असांजी बख़्शिश फरमाईंदो। चओ इंशाअल्लाह ताला। हाणे ॿुधायो काथे छॾियो हुम त उन खां अॻिते शुरू कयो।
सुभान अल्लाह बे के भी याद है सुभान अल्लाह पहरी मंजिल ताईं मुकम्मिल कयो हुयम बी मंजिल खजीअ जे वण दे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ खजीअ जो वण बहरहाल या ज़ैतून जो वण ज़हन में नथो अचे बहरहाल हाणे उन चौक मां था अॻिते हलूं काॾे हलूं चो मदीने हलूं काॾे हलूं वरी वरी चो छो था भला मदीने हलूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह छो था हर हर हकीम ने ॾे मूंखे खणो चाको थींदुसि मदीनो घुमाए अचो छो था हर हर हकीम ने ॾे मूंखे खणो चाको थींदुसि मदीनो घुमाए अचो छो त मुंहिंजे दर्दनि जी बि का दवा कोन आ मुंहिंजे दर्दनि जी बि का दवा कोन आ मूंखे आका जे दर ते पुॼाए अचो छो था हर हर हकीम ने ॾे मूंखे खणो चाको थींदुसि मदीनो घुमाए अचो मूंखे उम्मीद अल्लाह में आ घणी मां मदीने ॾे वेंदुसि कंदो रब धणी जेके हिन साल हाजी मदीने वञो मुंहिंजो नालो बि तन सां लिखाए अचो छो त मुंहिंजे दर्दनि जी बि का दवा कोन आ मूंखे आका जे दर ते पुॼाए अचो अचो त मदीने हलूं महबूब जे शादीअ जे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ महबूब जे शादीअ जे काज खे ॿुधूं दिलनि खे वठी मदीने हलूं नस मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बीबी ख़दीजतुल कुबरा जे हुक्म ते मके खां ॿाहिरि उन चौक ते महबूब बि पहुता मैसरा उहो ताज महबूबन खे पारायो उहा दाचिड़ी जेका ख़दीजतुल कुबरा इस्तेमाल कंदी हुई जंहिं दाचिड़ीअ जी तरबियत हुई मालिका खां सवा जेको बि ॿियो वेहंदो हुयो उन सां दाची विढ़ंदी हुई अॼु अबू जहल रड़ियूं करे चयो मुंहिंजे करीम आका खे ओ मुंहिंजा भाइटिया इन दाचीअ ते न चढ़जां तोसां कोन को नमूनो कयो थो वञे इहा दाची माण्हुनि खे मारींदी आहे मुंहिंजे करीम आका मुर्की निहारे चयो चाचा इहो ई तराज़ आहे अॼु ॾींहं ताईं भाइटियो तो सम्झो आहे अॼु निहार जा तहे उठड़नि जहिड़ो जानवर मां मुस्तफ़ा खे कीअं थो सुञाणे छो त आशिकनि दाहूं करे चयो ओ तोड़े हुया हैवान ओ ॾिनो पुठी कॾहिं कान तोड़े हुया हैवान ॾिनो पुठी कॾहिं कान तोड़े हुया हैवान ॾिनो पुठी कॾहिं कान ओ तोड़े हुया हैवान ॾिनो पुठी कॾहिं कान कॾहिं फंडी बकरीअ मां खीर प्यारे हलंदो हो जितां जितां सरकार विखो वारे हलंदो हो ॼणो खतूरीअ जाके मणहारे हलंदो हो महबूबन जो का
तेसिताईं पहुतासीं न। हलो अॻिते। हबीबन जो काफ़िलो चौक मां रवानो थियो। अॼु मुंहिंजे मुस्तफ़ा करीम खे उन काफ़िले जो सरदार बनायो वियो आहे। मुंहिंजे महबूब खे ताज पारायो वियो। महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उन ॾाचीअ ते सवार थी करे हाणे काफ़िलो हलण लॻो आहे। अञा अॻीअ मंज़िल ते कोन पहुतो। जेके आख़िर में ॿ उठ हुया उहे वेही रहिया। इहो त कोन ॿुधायो न। हाँ हाणे ॿुधो बसि हाणे सम्झुसि मां हिते पहुतलुसि। कहिड़ा उठ वेठा जवाब ॾियो ॻाल्हाईंदा हलो। जेके आख़िर में ॿ उठ हुया उहे वेही रहिया। माल सूदो वेही रहिया। अबू जहल दाह कई छो त उन वक़्त जे अंदरि जॾहिं काफ़िले में कोई उठ वेही रहंदो हो उनखे बदशुगूनी सम्झो वेंदो हो। पोइ उन जो इलाज छा कंदा हुया? उन उठ खे कुठो वेंदो हुयो। उन उठ जो गोश्त विरहायो वेंदो हुयो ऐं उन जो जेको माल हूंदो हुयो उहो ग़रीबनि में तक़सीम करे छॾींदा हुया। जीअं जो आख़िरी ॿई उठ वेही रहिया। अञा उठ जो वेहण हो। अबू जहल दाह कई ओ मैसरा मां त अॻई तोखे चई छॾियो हुयो हिन ॿार खे तो वॾो अॻवान बनायो आहे, सरदार बनायो आहे। हाणे निहार ॿ उठ पोइते वेही रहिया आहिनि। हींअर खां ई बदशुगूनी शुरू थी वई आहे। मैसरा निहारे चयो ओ अबू जहल ज़ुबान बंदि कर त ॼाड़ी न कढी छॾे। छो त हिन महबूब खे मां पाण सरदार न बनायो आहे। जेका मालिक आहे उन सरदारीअ जो ताज पारायो आहे। डोड़ंदो आयो मुंहिंजे आका जे आॾो अचे बीठो मैसरा। अर्ज़ कई महबूबा आख़िर में ॿई उठ वेही रहिया आहिनि। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम फरमायो फिक्र न कयो मां मुस्तफ़ा जो वेठो हाँ। हबीबल करीमल पंहिंजे ॾाचड़ीअ खे उते बीहारियो आहे। सॼो काफ़िलो वेही रहियो। मुंहिंजो मदीने जो साईं जीअं जो आयो उठ हिक ॿिए सां ॻाल्हाए रहिया आहिनि। मुंहिंजे करीम आका खे ॾिसंदे उहे ॿई उठ उथी बीही रहिया। मुंहिंजे करीम आका पुछो ॾियो ख़बर वेही छाजे लाइ रहिया हो? उठनि पंहिंजे ॿोलीअ में ॻाल्हायो। मुंहिंजे मुस्तफ़ा खोले ॿुधायो ओ मैसरा हे उठ ॿई इन लाइ था चवनि असां वेठासीं जो जेॾी महिल मके में काबे जे हरम में काबतुल्लाह जे साम्हूं मूंखे ॿ उठ माल जा ॾिना विया उहे इहे ॿई उठ हुया। मैसरा चयो इहे ॿई उठ हुया। महारू मुंहिंजे कुल्हड़नि ते रखिया। हा महारू बि कुल्हनि ते रखियोसीं। मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो हे उठ दाहूं पिया ॾियनि महबूबा जेको काबे जे साम्हूं तो महबूब जो दीदार कयोसीं। हाणे तव्हां अॻियां हलिया वियो घणई गंध मथे कयासीं पिरी तुंहिंजो दीदार न पियो थिए असां खां पंध न पियो थिए। महबूब जेको तुंहिंजे दीदार जो मज़ो हुयो मूंखे पंहिंजे साथीअ चयो वेहंदे कुसी वेंदे चयोमांसि महबूब जे इश्क में कुसी वियासीं त कुसण बि क़बूल आहे। मुझे करीमा का फरमायो मुझे करीमा का शफकत जो हथ रखी फरमायो उठन के उथो होशियारी करे तैयार थी हलो। हा मुझा का दुनिया ॾिसंदी रही उहे ॿई उठ सभिनी खां वधीक तेज थी हलण लॻा। मुझे मुस्तफ़ा उन्हनि जो नंबर अॻिते करे छॾियो। छाजे करे जो उन्हनि अर्ज़ कयो महबूबा तो महबूब जे ज़ात खे नथा ॾिसूं असां खां पंध नथो थिए। उठड़नि बि मुझे मुस्तफ़ा खे सुञातो हुयो। सोच मुसलमान अञा मुझे मुस्तफ़ा करीम जी 25 साल उम्र उठ बि सुञाणनि था त ही इमामुल अंबिया आहे। पर जो 14 सदीअ जा मुसलमान रब तोखे सुञाणप अता फरमाए। हल अञा काफ़िले सां जीअं काफ़िलो शाम जे तरफ़ रवानो थियो अॻी बि मंज़िल आहे। उन मंज़िल
मंजिल ते छा हुयो मुंहिंजा दोस्त अजीज उन मंजिल ते गिरजा घर भी मौजूद हुयो कलीसा भी मौजूद हुई यानी हिकिड़ो चौक ठहियल हुयो जीअं अॼुकल्ह चौक ते वॾी होटल हूंदी आहे उन वॾी होटल में जनरल स्टोर जो सामान भी हूंदो आहे खाधे पीते जो सामान भी हूंदो आहे छाजे लाइ सभु कुझु हूंदो आहे त जंहिंजी जेका ज़रूरत हुजे उहा पूरी थिए उते तमामु इबादत जो निज़ाम रखियो वियो हो जंहिं बि अक़ीदे वारो ईंदो हुयो उन चौक में राति रहंदो हुयो अक़ीदत सां इबादत करे पोइ शाम ॾे वेंदो हुयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अॼु जे महबूबन करीमन जो काफ़िलो अञा पोइते रस्ते में राति रही उथियो आहे जीअं सुबुह जो टाइम थियो आहे उन गिरजा घर जे अंदर उन कलीसा जे अंदर हिकिड़ो ईसाई वॾो राहिब मौजूद आहे जंहिंजो नालो आहे नस्तूरा छा नालो आहे याद कयो नालो छा आहे नस्तूरा नालो आहे 390 साल उन जी उम्र आहे घणी उम्र आहे 390 साल उन नस्तूरा जी उम्र आहे अखियुनि जूं पिंपड़ियूं मथां वरी आयूं आहिनि अखियूं खोलण खां पोइ नज़र थी पवे राति ॾींहुं रब जे इबादत में हूंदो आहे हेॾा मुंहिंजो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़िले जी अॻुवाणी करे काफ़िलो निकितो आहे हाणे मंज़िल उन जॻह ते थियणी आहे अॼु जीअं सुबुह थियो आहे नस्तूरा पंहिंजे शागिर्दनि खे सॾु कयो शागिर्द अची विया पाण उन्हनि जे अॻियों अचे जबल जे चोटीअ ते चढ़ी रस्तो थो निहारे वरी मोटी थो अचे वरी ॿिनि पहाड़नि जो चढ़ी जबल जे चोटीअ ते बीठो आहे शागिर्द पुछनि था साईं कॾहिं बि ईअं कोन थियो आहे गॾु ॻाल्हि त ॿुधायो तव्हां त राति ॾींहुं इबादत करण वारा हो अॼु कंहिंजे इंतज़ार में हर हर जबल जे चोटीअ ते था चढ़ो हूअं तव्हां खां पंधु ई कोन पुॼंदो आहे अॼु असां खां बि अॻिरां थो पिया वञो हिकिड़ो दफ़ो न ॿुधाए ॿियो दफ़ो न ॿुधाए जॾहिं टियों दफ़ो शागिर्दनि मजबूर कयो रोई चई जंहिं पीरीअ जे इश्क में सॼी ज़िंदगी दुआऊं घुरियूं थमे अॼु उन जूं निशानियूं ज़ाहिर आहिनि उहो पुनल हिते पेरड़ो पाइण वारो आहे शागिर्दनि चयो साईं कंहिंजी ॻाल्हि पियो करी हज़रत ईसा थो अचे चई न उन जो बि इमाम अची रहियो आहे उन जो भी इमाम अची रहियो आहे शागिर्द भी पढ़िया लिखिया हुया उन्हनि भी तौरेत ज़बूर इंजील पढ़िया हुया नेठ जेके वॾे इल्म वारा शागिर्द उन्हनि ज़िद कयो साईं असांखे ॿुधायो तव्हांखे कीअं ख़बर पई आहे त इमामुल अंबिया अॼु अची रहियो आहे उहो नस्तूरा उन सुकल थुड़ ॾे इशारो थो करे पाण फरमायो इन थुड़ ॾे निहारियो चयोसीं ॾिठोसीं पाण फरमायो कल्ह बि ईअं हो जीअं अॼु आया मटियला त हाणे जो शागिर्दनि गौर सां ॾिठो चई साईं सदाईं इनखे सफ़ा सुकल ॾिठो अथऊं अॼु लॻे ईअं थो त कुझु रंग मटियला नस्तूरा फरमायो पंहिंजे शागिर्दनि खे ओ मुंहिंजा शागिर्दो तौरेत जे अंदरि पढ़ियो आहे ज़बूर जे अंदरि पढ़ियो आहे इंजील जे अंदरि पढ़ियो आहे उहो इमामुल अंबिया इन रस्ते सां शाम जे तरफ़ ज़रूर वेंदो वापार जे संगे सां ज़रूर वेंदो पर उन जी निशानी इहा आहे त जेॾी महिल इन सुकल वण जे भर में ईंदो इहो सुकल वण पाण ई साओ बि थी पवंदो ऐं वॾा टार वठी करे उन पुनल जे मथां छांव बि करे बीहंदो शागिर्द हैरत में सही हेतरी उम्र गुज़री आहे किताब पढ़िया आहिनि सुकल वण सावा त थींदा आहिनि पर हिकिड़े ॾींहं में सावा बि थी वेंदा टार बि लॻी वेंदा चई इहो ई त कमाल आहे इंतज़ार कयो रुॻी यार खे अचण ॾियो केर थो इंतज़ार करे मुस्लमान गौर कर ईसाई जो वॾो राहिब इंतज़ार करे रहियो आहे शागिर्द इंतज़ार में जीअं महबूब वेझो ईंदो वञे हिननि जूं अखियूं न थुड़ में थुड़ बि वञे रंग मटींदो महबूब उन पहाड़ीअ खां हेठि लथा इन थुड़ हेॾो गौच कढण शुरू कया उन उस्ताद चयो हाणे मां अंदरि थो हलां इन काफ़िले
काफिले दे अगते हली वञो मुझे तरफ का उन्हनि खे दावत दियो त अॼु मानी मुझे तरफ का खाई पोवींदा। तवज्जह त कयो मुसलमानो, मुझे मदीने जे ताजदार जो शान त निहारियो। अल्लाह जंहिंजे लाइ कायनात पैदा फरमाए उन महबूब जो मकाम मुझे अल्लाह जे ज़ात केॾो अज़ीम फरमायो आहे। हेॾा नस्तूरा पंहिंजे शागिर्दनि खे चई करे पाण मुंहिंजा दोस्त पंहिंजे कलीसा में अंदरि वञी करे उहा जेका खिड़की आहे उन खिड़कीअ खां बीठो आहे नेणंद दीदू दग में हन त केॾी महिल थो महबूब अचे। नस्तूरा पंजे अंदरों भी करे मुझे करीम आका जे दगन में दीदू जो बीठो आ। का महल थी पंहिंजो प्यारो शागिर्द खे सॾु करे भर में बिहारे चवे थो जीअं जवान इन पहाड़ीअ तां हेठि लहंदो गहराईअ सां निहार जा शागिर्द दाह कई साईं लॻे थो त का शइ लथी आहे। उहो नस्तूरा थो चवे चङी तरह निहार ॾाचीअ जे मथां सवार चवे थो सही सवार नज़र कोन थो अचे चवे थो आसमान ॾे निहार वरी ॾाचीअ ॾे निहार चए थो सही निहार में चवे थो ॿुधाए त नूर जूं लाटूं हलनि थियूं या न थियूं हलनि। अर्श खां नूर जूं लाटूं उन ॾाचीअ सां गंढियूं अचनि थियूं या न। हा नस्तूरा खे चवे थो मुंहिंजा साईं हा बिल्कुलु इहा निशानी लॻे थी। चवे थो पोइ मुबारका जल्द कयो अॼु इमामुल अंबिया अची रहियो आहे। मुझा मुसलमान भाइरो जीअं मुझी करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो काफ़िलो जीअं उते पहुतो सभिनी चयो साईं हिते राति टिकंदा हो हिते असां थोड़ो आराम कंदा हो। कंहिं चयो मूंखे हीअ इबादत करणी आहे कंहिं चयो हीअ इबादत करणी आहे। मुझे मुस्तफ़ा सभिनी खे इजाज़त ॾिनी। होॾां उन नस्तूरा जा शागिर्द फिरी आया सभिनी खे चयो तव्हांजी मानी तयार आहे तव्हांजी दावत कई वई आहे। तवज्जो कजा मुंहिंजो मुस्तफ़ा करीम कीअं तो पाण खे ज़ाहिर करे मदीने जे ताजदार छा कयो जो जेके उहा संदन जी ॾाची मुबारक हुई ऐं उन जे भर में जेके ॿ उठ हुया जेके मुंहिंजे मुस्तफ़ा जे ॾिसण खां सवा पंधु न पिया कनि मुंहिंजो मुस्तफ़ा उन्हनि जे विच में वेही रहियो उन्हनि उठनि जे विच में वेही रहियो। हेॾा सभई माण्हू वेही रहिया मानी लॻी वई। नस्तूरा चयो मानी खाए कोई बि न जेसिताईं मां न अचां। सॼे काफ़िले जाॾो मानी लॻी वई आहे। हाणे इंतज़ार आहे त नस्तूरा जेॾी महिल वॾो राहिबा ऐलान करे नस्तूरा पंहिंजे कलीसा मां आयो निहारण शुरू कई सभिनी ॾे निहारे वरी निहारे पुछण लॻो हू काॾे वयो। सभिनी चयो सभई वेठा हो कंहिंजो थो पुछी चवे थो न हू काॾे वयो केरु हू चवे थो जंहिंजे लाइ जो मूं अंगण सजाए छॾिया उहो पिरी काॾे वयो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अबू जहल दाह करे चयो ओ कलीसा जा वॾा राहिब हिकिड़ो भाइटियो मुंहिंजो आहे होॾे उठनि जे विच में वेठो आहे। अबू जहल ने निहारे चयो थो ज़ालिम तोखे कहिड़ी ख़बर जेके तूं रुगी भाइटियो थो समझी मुंहिंजे ख़ुदा काइनाती उन दिलबर जे करे ख़लके छॾी आहे। उन नस्तूरा चयो त उन महबूब खे जल्दी आणियो होॾा मुंहिंजे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात उन उठरनि जे विच मां उथनि था। तवज्जो कजा नस्तूरा पंहिंजे शागिर्दनि खे चयो हाणे तव्हां ॾिसजो हाणे उन वण ॾे वण उन टारियूं कढी छॾियूं थोरी उन जी छांव थी चई ॾिसजो त इहो जवान वण जे हेठों थो वेहे या वण खां परे थो वेहे छो त हुनखे ख़बर हुई इमामुल अंबिया जी आख़िरी निशानी इहा आहे छांव जे हेठों कोन वेहंदो हू परे थी वेहंदो जीअं जो वेहंदो त वण पाण ई टार कढी उन जे मथां छांव करे बीहंदो थोड़ो उते ही हूंदो
ताज़ो अबू बकर जो फ़कीर मदीने मां थी आयो आ, तव्हां मां बि को थी आयो हूंदो। छटरी उते ई बीठी हूंदी आ, पर जेॾी महिल बीठी हूंदी आ त हीअं ॼण लठ लॻी पई आ, खुलंदी वेंदी आ त दुनिया ते छांव कंदी वेंदी आ। अॼु बि उहो मंदर मदीने पाक जे छटनि जो मौजूद आ। उन कलीसा जे राहिब नस्तूरा पंहिंजे ग़ुलामनि खे चयो, ॾियो ख़बर। चयोसीं हा, उहो नौजवान अची रहियो आ, पर वण ॾे को नथो वञे, वण खां परे वेठो आ। चवे थो बसि वेहण ॾियो। होॾां मुंहिंजे करीम आका उस खे क़बूल करे पसंदि कंदे वेठा। बसि अञा वेही बसि कयो, उन सुकल वण जा टार निकिता, जन मुझे मुस्तफ़ा जे मथों छांव करे छॾी आ। इस्तक़बाल मुंहिंजो रब। कंहिं आशिक केॾो न शेर चयो, की न कीता यार ने एक यार वास्ते, रब महफिला सजायानी सरकार वास्ते। अज़ीज़न उतर मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं निकिरनि था टी मंज़िल जे तरफ़, अञा उहा टी मंज़िल आॾो अचे कान थी। उते वॾो मोड़ आहे, जीअं बाईपास रोड ठहियल हूंदो आहे, उन जॻह ते आया। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम फरमायो, ऐ मैसरा, रस्तो विचों वेझो आहे या ॿाहिरों वेझो आहे? मैसरा चयो, आका रस्तो विचों वेझो आहे, पर रस्तो ॾाढो ख़तरनाक आहे। हेॾो कलाक लॻंदा, हेॾो मिंटनि में सफ़र तय थींदो, पर ही एतिरो वॾो विचों झंग आहे, जंहिं झंग में इंतिहाई ख़तरनाक जानवर रहंदा आहिनि। अॼु ॾींहं ताईं कोई बि न विच मां कोन वियो आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो, अॼु ॾींहं ताईं कोई न वियो आहे। अॼु तोखे वञण वारो वञी थो ॾेखारे त कंहिंजे लाइ त रब इन रस्ते खे बि आसान बनाए छॾियो आहे। मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾी महिल पंहिंजे काफ़िले जे लाइ पंहिंजे ॾाची मुबारक खे उन झंग जे तरफ़ रवानो कयो, अबू जहल दाह कई, ओ मैसरा, मुफ़्त में माराए छॾींदे, हे मुंहिंजो भाइटियो ॿार आहे, उनखे कहिड़ी ख़बर? तव्हांखे ख़बर ई कान्हे का? तव्हां नंढड़नि ॿारनि खे सरदार बनायो आहे, मां तव्हांखे चयो उनखे रस्ते जी ख़बर कान्हे। मैसरा चयो, ज़ुबान बंदि कर। मुझे मुस्तफ़ा करीम निहारे मुर्की चयो, चाचा हलिया, तुंहिंजो वार बि अॼु विंगो कोन थींदो। अज़ीज़ान मन, जीअं जो झंगल जे अंदर काफ़िलो पहुतो आहे, अॻियां बबर शेर दाह कई आहे, बबर शेर हकल ॾिनी आहे, हुन पंहिंजे ॿोलीअ में आवाज़ कयो आहे। जीअं बबर शेर दाह कई, सॼे काफ़िले में रड़ पइजी वई, दाह निकिरी वई। अबू जहल बि दाह कई, काफ़िले वारनि बि दाह कई। मुंहिंजे करीम मुस्तफ़ा पोइते काफ़िले ॾे निहारियो, निहारे मुर्की फरमायो, फिक्र जी ॻाल्हि नाहे, निधण कान आहियो, बेफिक्र थी वेहो, ॾिसो त कीअं थो टाइम पास थिए। चंद लम्हा गुज़रिया त साम्हूं हिकिड़ो शेर न, अलाए केतिरनि शेरनि जो वलर अची रहियो आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात उन ॾाचीअ तां हेठि लथा। जीअं जो हेठि लथा, शेर जीअं आया, मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे कदमनि खे चुमियूं ॾियण शुरू कयूं। मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हकल ॾेई शींहं के चयो, दाह छो कयई? केरु थींदो तूं झंगल में दाह करण वारो? जॾहिं ख़बर हुई त मुहम्मद बिन अब्दुल्लाह अची रहियो आहे। मुझे आका ईअं कोन शेर खे चयो त मुहम्मद रसूलुल्लाह अची रहियो आहे, छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ऐलान नबूवत अञा कोन थियो आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम फरमायो शेर खे, तो छो दाह कई? जॾहिं ख़बर हुई त मुहम्मद बिन अब्दुल्लाह अची रहियो आहे। शेर निहारे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सां ॻाल्हाए रहियो आहे, जवाब ॾेई रहियो आहे, ओ मुंहिंजा महबूबा, दुनिया जे आॾो दाह करे रोब दॿाईंदो हा, अॼु
अज मां पंहिंजे झंगल में आवाज करे तमाम हरणन के भी चयो अज तव्हांजे मथा शिकार असांजो हराम अज पंहिंजा घरड़ा छॾे अचो इमामुल अंबिया अची रहियो आ अचो सभई गॾिजी पंहिंजे महबूब जो हली दीदार कयूं। मुसलमान जानवरन के ऐलान नबूवत त पहुंची गाल हा मुझो मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यमदे याम नबी मुझा दोस्त अजीज 25 सालन जे उम्र में बीबी खदीजतुल कुबरा जो सामान खणी शाम वजी रहियो आ। दुनिया जा इंसान त छा कलीसा जा राहिबत छा झंगल जा जानवर भी मुझे मुस्तफा जो इस्तकबाल करे रहिया हन। ओ सुन्नी तोखे करोड़े मुबारक हन जो अज भी तोखे खबर पौंदी आ अञा रबिउल अवल जो चंड ॾिसबो आ त तू मुझे मुस्तफा जे मीलाद जे ला रैलियूं कढी इस्तकबाल कंदो हुई। हे अज जो मामलो ना है हे रब जे रज़ा जो मामलो आ जो अल्लाह जानवरन के भी मुझे महबूब जे आमद जे इस्तकबाल ला खड़ो करे छडियो। अजीज़ाने मन काफिलो जल्द जी शाम जे शहर में पहुतो छो त ॿाहिरों टन ॾीबो आ रात पवंदी आ ॿिए ॾींहं ते काफिलो शाम में पहुचंदो आ। अॼु मुंहिंजो महबूब जीअं जो विचों आयो शाम जे टाइम ते सिज पोयारो आ शाम जे शहर में पहुची विया मार्केट टुटी वई आ जीअं मुंहिंजा दोस्त अजीज महबूब तां क्रॉस कयो उन इलाइके जे अंदर शाम में वॾे में वॾो जेको ताजर वापारी आ उन मुझे महबूब मुस्तफा दे निहारियो मुझे करीम मुस्तफा दे हिकड़ी झलक ही निहारे हबीब अॻिते हलिया वया उन महबूब के कॾहिं ॾिठो कोन हुयो महबूब के सुञाणे कोन पयो मैसरा पोयो पियायो उनके बाह में खणी हथ विधई ओ मैसरा ही जवान केरा मैसरा ही जवान केरा तू त सदाई इंदो आ व्यापार जेला सामान खणींदो आ पर ही ज़ात केड़ी आ जंहिंजो चेहरो चोॾीअ जे चंड खां वधीक चमकी रहियो आ। ओ मैसरा इहो जवान केरा इन जवान के जरा हिकड़ो दफो सदड़ो कर अर्ज़ड़ो कर त थोड़ो रुख पोइते बदलाए त मां ॿियो दफो दीदार कयां। मैसरा चयो सुभाणे अचजा दीदार करण जे ला अज मार्केट बंद थी वई आ असा के सामान घणो आ रखणो आ उन चयो जेको तोखे नफो खपे सजो तुंहिंजो सामान मूं खरीद कयो जुबान सां घुर नफो केतिरो खपे बस इन जवान के चो त हिकड़ी झलक पोइते निहारे त मां दीदार कयां। ओ मुसलमानो मुझे करीम का सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात दे मैसरा ड्रोड़ंदो वयो आ महबूबन के अर्ज कई महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पोइते निहारियो उन वापारी सजो सामान खरीद करे जेतिरो नफो मैसरा जे वहम गुमान में भी कोन हुयो उन वापारी एतिरो नफो दिनो हाणे गाल घणी थी विंदी रात गुजरी विंदी काफिले के पोइते मोटायो मुझे मुस्तफा करीम जो एतरो नफो बीबी खदीजतुल कुबरा जेला कमायो जेको अग में कह बे कोन कमायो हेडा काफिलो वापस थियो उहो मैसरा जेके खदीजतुल कुबरा चयो हो हिकड़ी हिकड़ी गाल लिख जा हिक हिक 1000 दिरहम दींदी से उन खा गालियों सब वयूं हलियो उन के मौको मिलियो हाणे जरे काफिलो वापस मोटियो आ त मुझे मुस्तफा करीम जे खिदमत में अर्ज कंदो थो अचे दिल में ख्याल कई हेड़ो मौको वरी कोन मिलदो हिकड़ो मुझा दोस्त अजीज सुकल खूह रस्ते में सुझेस पयो उन का पोइते पानी के हारे करे पानी खत्म कराए मुझे मुस्तफा के चवण लगो ओ सुना मोहम्मद ओ सुना सरदार काफिले जा पानी खत्म थी वयो आ पानी जी जरूरत आ मुझे मुस्तफा निहारियो मुर्गी फरमायो मैसरा जे करे किते खूह आहे त काफिले के रोक्यों था मैसरा अर्ज कयो सोना खूह त आहे पर सालन खां सुकला मुझे मुस्तफा मुर्गी फरमायो खूह सुकला मरमा मुस्तफा के रुगी पहुंचाए त सही उते
मैसरा उन कुवत वठी महबूबन के आयो। महबूबन करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उन खूह ॾे हीअं जो निहारण शुरू कयो। खूह जो पानी पाण ई मथे अचण शुरू थी वियो। दुनिया पानी पीतो, ॻाल्हि खुटाया रात गुज़री वेंदी। अज़ीज़ाने मन उतां अॻिते आयो। उन मैसरा जे हिकिड़े दोस्त जो बाग हुयो जेको सालन खां सुकल हुयो। बाग जे वेझो पहुची करे मुझे मुस्तफा के अर्ज़ तो करे, मैसरा ओ सुना, दिल थी चवे त बेमुदायता डंग खाइजन, बेमुदायता डंग खाइजन। मुझे मुस्तफा करीम फरमायो को बाग हुजे त हलो, मता कहे वण में को डंग मिली वञे। उन मैसरा वठी मुझे मुस्तफा के सुके बाग में आयो। चवे तो सुना, कंहिं वक्त में त हिते डंग खाईंदा हुयासीं, पर अॼु सुकी वियो आहे। मुझे मुस्तफा करीम मैसरा दे निहारे करे हीअं जो हथड़ा खणी उन बाग दे हीअं कयो। पाण फरमा मैसरा वञ वञी डंग पटिया। मैसरा जो निहारे त सॼो बाग बि साओ थी वियो। अणमुदाइता डंग तैयार करे बीही रहियो आहे। हाणे काफ़िले जो उसूल हुयो त काफ़िलो जॾहिं वेझो ईंदो हो त तेज़ रफ़्तार घोड़ो अॻु में वेंदो हो। बीबी ख़दीजतुल कुबरा खे ॿुधाईंदो हो त काफ़िलो ख़ैरियत सां अचे पियो। मैसरा घोड़ो डोड़ायो, होॾां बीबी ख़दीजतुल कुबरा इंतज़ार में आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जे ॾिसां तव्हांखे आज़माए त तव्हांखे ॻाल्हि केतिरी यादि आहे। ख़दीजतुल कुबरा जी हिकिड़ी ख़ासि राज़दान हुई, उन जो नालो ॿुधायो। हा, जज़ाकमुल्लाह खैर। इहे फ़क़ीरो ॻाल्हि ॿुधो त मुकमिल ॿुधंदा कयो, नालो यादि कंदा कयो। उन जो नालो आहे नफ़ीसा, जेका राज़दाना बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जी। उहा बि इंतज़ार में आहे। जीअं जो मैसरा डोड़ंदो आयो, सदाईं ख़दीजतुल कुबरा पुछंदी आहे, ओ मैसरा ख़ैर थियो? सदाईं चवंदो आहे, अॼु मुंहिंजी अम्मा ख़दीजतुल कुबरा ईअं नथी पुछे। चवे थी मैसरा जीअं काफ़िलो मोटे सभिनी खे चओ पंहिंजे पंहिंजे घरनि ॾे हलिया वञनि, सुभाणे हिसाब कंदासीं। कॾहिं बि ईअं कोन थियो आहे। जीअं काफ़िलो मोटंदो आहे, ख़दीजतुल कुबरा हिसाब वठंदी आहे, सभु कंहिंखे इजाज़त। लेकिन अॼु जवाब थो मिले, मैसरा सभिनी खे चओ पंहिंजे घर हलिया वञनि, सुभाणे हिसाब कंदासीं। उहा जेका नफ़ीसा जंहिंसां यको राज़ बीबी ख़दीजतुल कुबरा कान थी सले, सॼो काफ़िलो हलियो वियो। नफ़ीसा चवे थी, साइण अॼु ॾींहं ताईं मूंखां का बि ॻाल्हि ॻुझी कान रखी अथव। हिन दफ़े राज़ अलॻि आहे, ख़ुदा जे वास्ते मूंसां राज़ सलियो। ख़दीजतुल कुबरा निहारे चवे थी, नफ़ीसा तो साईं राज़ सलणो आहे। सुबुह जो सवेल साॻी जॻह ते वञी बीहजा, जंहिं जॻह ते बीठी हुई जो दिलबर मुंहिंजो आयो हो। जीअं जो उते बीही, नफ़ीसा तोखे छा करिणो आहे? साइण हुकुम खपे, जीअं वणई तीअं वञी कजां, पर इहो घोट मूंखे वठी ॾिजां। ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा नफ़ीसा जी ड्यूटी लॻाई। ओ नफ़ीसा, नफ़ीसा समझी वई त मुंहिंजी मालिकाणी इन सुहिणे महबूब मुहम्मद करीम सां शादी करण थी चाहे। वञी उन चौक में बीठी। सुबुह जो ॾींहुं थियो, मुंहिंजो इमामुल अंबिया अची रहियो आहे। नफ़ीसा अॻियां बीठी आहे, मुंहिंजे महबूबन जे आॾो हथड़ा ॿधी थी चवे, ऐं सुहिणा नौजवान मुहम्मद बिन अब्दुल्लाह। मुंहिंजे आका फरमायो, जी नफ़ीसा। चवे थी, हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ा सुहिणा। मुंहिंजे आका फरमायो, चओ छा थी चए? हाणे अर्ज़ कहिड़ो थी करे गौर सां ॿुधजां। नफ़ीसा थी चवे, ऐं अल्लाह जे नेक सालिह नौजवान ऐं सुहिणा मुहम्मद बिन अब्दुल्लाह, जेकॾहिं को जानवर हुजे, जेकॾहिं को सुहिणो जानवर हुजे, चई हुजे, चई जेकॾहिं उहो जानवर
के जंगल में फांसी पवे चैनी पासन का बब्बर शेर बीठा हुजन उनके जरो जरो करण जेला मारण जेला खाण जेला उन जानवर के बचाइण घुर्जे या न घुर्जे मुझे करीम आका फरमायो जरूर बचाइण घुर्जे हथरा बधी थी चवे सोना पो मुझी माल कर खुदीजतुल कुबरा मक्के जी वडे में वडी मालदार औरता सभई मक्के वारा चवन था या असा सा शादी करे पर ओहा रातन जो रातियों इंतजार करे रहिया अज पुनल जे तू हा करी त खदीजतुल कुबरा तो सा शादी करण जे इंतजार में बीठिया। ये जुमलो गौर से ॿुधजा मुझे करीम मुस्तफ़ा खबर थे जवाब कहिड़ो ॾिनो मुझे करीम मुस्तफ़ा फरमायो नफ़ीसा तू पंहिंजे मालिकन खे चओ त मुंहिंजो ई परवरिश कंदड़ा मुंहिंजो चाचो अबू तालिब केर गाला गाला केर वरी गाला केर न न न ये न गाला न 17 रजब ते 17 रजब जी ॾींहुं 18 जी रात बूबकन में अचजा इंशाअल्लाह ताला तोखे ॿुधाईंदुसि त अली आहे छा इंशाअल्लाह ताला तोखे विलादत अली ॿुधाईंदुमि तफ़सील सां ऐं इंशाअल्लाह ताला ज़िंदगी भर न ॿुधो हूंदे ऐं वरी सॼी ज़िंदगी यादि बि कंदे अली अली बि कंदे पियो बस हींअर एतिरो थो चवां त मुझे करीम आका फरमायो मां पंहिंजे चाचे सां मशवरो कयां उहो मुंहिंजो वॾो आहे तवजह कजां भला हिकिड़ो जुमिलो चई थो छॾियां फ़ैसिलो तूं कजां अगरि सुणे अबू तालिब जे लाइ तुंहिंजे दिलि में जेकॾहिं को बुग़्ज़ या का ॿियाई आहे मूंखे जवाबु ॾे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवीअ में मिंबर रसूल ते वेही करे हिकड़े ॾींहुं पाण पंहिंजूं ॿ आङुरियूं हीअं फरमायो हेॾे निहार मूवी साम्हूं आहे हीअं ॿ आङुरियूं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम फरमायो त जेको शख़्स जुमलनि में गौर कर जेको शख़्स कंहिं यतीम जे संभाल कंदो कंहिं यतीम जी परवरिश कंदो कंहिं यतीम जे मथां शफ़क़त जो हथ रखंदो मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां हीअं ॿ चीचूं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम फरमायो पाण फरमायो मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां उहो यतीम जी संभाल करण वारो मां मुस्तफ़ा सां क़यामत में ईअं गॾु हूंदो जीअं हे ॿ हथेले ते मुंहिंजूं चीचूं गॾु हली रहियूं आहिनि जहड़े वणई आलिम खां पुछ जहड़े वणई मर्तबे फिक्र वारे खां पुछ जेडी मल हो चवे त बिल्कुल सच्चा त पो गौर करण शुरू कजा त मुझे मुस्तफ़ा फरमायो त जह शख्स भी ये कोन फरमायो नेक गुनहगार जह शख्स भी कह यतीम के पालियो हो मां मुस्तफ़ा सा ही गड हुदो पो जेको इमामुल अंबिया के 25 साल ताते रहयो आ उनके काथे बिहारी दे जवाब दे न मुखे जे 25 साल इमामुल अंबिया जी परवरिश कईया 25 सालन ताई मुझे मुस्तफ़ा करीम यतीमा अबो भी ना है अब्बा भी ना है 25 सालन ताई मुझे मुस्तफ़ा करीम जी संभाल कह कईया चो सुने अबू तालिब कईया सुने अबू तालिब कईया इंशाअल्लाह ताला मां तो के कुरान जो आयतू पढ़ी बुधाई दम बूबकन में फिलहाल मुखे एतरो चवण दे मुझा दोस्त अजीज जेडी मल पांजे चाचे सा मुझे मुस्तफ़ा जिक्र फरमायो आ त होडा ओहा पुफी पुफी जो नालो बुधायो विसरी वयो थो या याद थव सुभान अल्लाह सुभान अल्लाह छा नालो बुधायो आतिका अतीका न आतिका वहा काउ नंबर पुफिया नंढड़े में नंढी घणियों पुफियूं महबूबन जो
याद थव न सदको वञा ॾिसो न हेॾे मजमूए में चंद माण्हू आहिनि माना चङो थियो मूं ज़िक्र कयो उनखे यादि बीठो हो न त महबूब जो ज़िक्र ॿुधंदासीं टे मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जो पुफियूं उहा जेका नंढी में नंढी आतिका आहे जेका मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे शादीअ जूं तयारियूं करे रही आहे पुफी आहे जंहिंजे करे मुंहिंजे महबूब जे लाइ बीबी ख़दीजतुल कुबरा खे ॿिनि उठनि जो सामान चई अॼु जॾहिं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा पंहिंजे चाचे सुहिणे सां अबू तालिब सां ॻाल्हि कई आहे त उहा पुफी आतिका चवण लॻी मां जेको रब खां घुरियो रब उन खां वधीक ॾेई छॾियो आहे अज़ीज़ाने मन मामो बि टाइम थो ॾिसे सोचे थो तहज्जुद पढ़णो आहे हे चरे खे त ॻोठ वञणो आहे अलाए कोन्हे वञणो छा कयां दोनों जवानी की मस्ती में चूर न तेरा कसूर न मेरा कसूर सची हवा त रोज़ जलसा न मुंहिंजे लाइ कलाक बि तकरीर वॾी हूंदी आहे हे 2 कलाक पिया थियनि पर छा कयां हाणे अध में वरी ॿियो दफ़ो वध में कीअं ज़िक्र छॾियां अध में किसो कीअं छॾियां हेतिरा सभई किथो ॿुधाए सघंदुसि मना किस्से की जल्द में क्लोज कर ठीक है अज़ीज़ाने मन मुझे महबूब करीम जे लाइ रिश्तो कबूल कयो वयो रिश्तो कबूल कयो वयो जेॾी महिल ख़दीजतुल कुबरा खे ख़बर पई त महबूबन मुंहिंजो रिश्तो मुंहिंजे शादीअ जे लाइ हा करे छॾी आहे अज़ीज़ाने मन हाणे ॿियो त सभु छॾे ॾे रुॻी हिकिड़ी झलक ॾे निहार 200 खां वधीक बानियूं मौजूद आहिनि सोन जा गन उन्हनि सां विझणा हणी रहियूं आहिनि जेका जे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तख़्त ते वेठी आहे ख़दीजतुल कुबरा उहो सॼो तख़्त सोन जो ठहियल आहे मां तोखां थो पुछां त निकाह पढ़ण वारो केरु आहे ठीक है ॿिए दफ़े ॿुधाईंदोमांइ निकाह पढ़ण वारो केरु आहे निकाह चइबो छा के आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ निकाह ॿिनि आकिलनि बालिग़नि जे क़बूलियत जो नालो आहे भला दुआ कह घुरिया जवाब ॾे कहीं घुरिया दुआ सोने अबू तालिब सां न फिटा अलीअ जे बाबे सां न फिटा मुझे करीम मुस्तफ़ा जे खानदान सां न फिटा जन मुझे मुस्तफ़ा करीम सां वफ़ा कई आहे मुझे रब उन्हनि जे मथां मेहरबानी कई आहे अबू लहब रुॻी पानीअ खे चयो हो त उन चयसि तोखे भाइटियो ॼाओ आहे इशारे सां चयसि त तूं आज़ाद हुई इशारे सां चयसि त आज़ाद हुई उन आङुर मां बि खीर निकिरंदो आहे अबू लहब पीअंदो आहे या न जवाब मुझे 25 साल ता थियो उन जो मक़ाम छा हूंदो पर मां हींअर नथो खोलण चाहियां मुझे करीम मुस्तफ़ा जा ग़ुलामो शादीअ जूं तयारियूं थी वयूं जेॾी महिल मुंहिंजो करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम बीबी ख़दीजतुल कुबरा जे अंगण ते पहुतो आहे घोट मोहम्मद बणजी आयो आहे छा बणजी आयो आहे घोट मोहम्मद बणजी आयो आहे यतीमन जो यार घोट बणजी आयो आहे मदीने जो ताजदार घोट बणजी आयो आहे उन वक्त बीबी ख़दीजतुल कुबरा जे सोन जो रुॻी अंदाज़ो लगाइजा मुंहिंजा दोस्त जीअं मुंहिंजो महबूब आयो ख़दीजतुल कुबरा उन सोन जे तख़्त तां उथी बीही रही महबूबन खे पेश कई महबूब वेहन मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सोन जे मथां वेहण क़बूल न फरमायो मुंहिंजे करीम मुस्तफ़ा हेठि वेहण क़बूल फरमायो जिब्राइल खे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम ख़ुदा फरमायो ऐ जिब्राइल इन प्यार दे निहार ख़दीजतुल कुबरा जे प्यार दे निहार जै सोने ताज तो सोने तख्त तो लही करे मुझे महबूब ता तख्त कुर्बान कयो मुझे महबूब जे प्यार दे निहार अञा ऐलान नबुवत कोन थियो लेकिन मुझे मुस्तफ़ा हींअर ई सोन के ठोकर हणी करे मां रब जे रज़ा के कबूल फरमायो हबीब हेठ वेठा सामो ख़दीजतुल कुबरा वेठी ओ विच में मुझा दोस्त अजीज सोन जो ढेर एतरो त वडो जो मुझा महबूब ख़दीजतुल कुबरा के नजर नथा अचन अजा ऐलान नबूवत कोन थियो 3 ॾींहनि जे अंदर मक्के जे ग़रीबन में मुस्तफ़ा विरहायो या न जवाब तारीख़ त पढ़ मुसलमान तारीख़ त पढ़ मुसलमान बस एतरो तो चवा जॾहिं जिब्राइल के मुझे रब करीम फरमाए जिब्राइल अजो ख़दीजतुल कुबरा मुझे महबूब मुस्तफ़ा जो अदब कंदे इन सोने
ताज तख्त तो लही करे मुझे महबूब जो इस्तकबाल कयो अज मां खुदा भी पंहिंजे कुदरत सां वाइदो थो कयां त इन खदीजतुल कुबरा जी जेका प्यारे में प्यारी न्याणी हूंदी मां अल्लाह उन जे चेहरे में वो कुदरत जो प्यार जो मंजर रखंदुसि जो मुझो महबूब मुस्तफा अज खदीजतुल कुबरा त हिकड़ो दफ़ो उथी बीठी आहे पर हो न्याणी जेॾी महिल ईंदी मुझो इमामुल अंबिया उथी उन जो इस्तकबाल कंदो तारीख़ दुनिया जी गवाह हसनैन करीमैन जी अम्मा जेॾी महिल ईंदी आहे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उथी इस्तकबाल कंदा आहिनि शादी थी वई वक़्त गुज़रंदो रहियो अल्लाह बचड़ा ॾिना बस हिकिड़ो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अर्ज़ कया आख़िर में हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो आयो जो जॾहिं मके जी का अमीर औरत बीबी खदीजतुल कुबरा सां मिलण आई हालो ग़रीबी ॾिसी करे खदीजतुल कुबरा खे चवण लॻी कॾहिं त मके जा अमीरणियूं औरतूं तुंहिंजे घर जे पाणीअ लाइ सिकंदियूं हुयूं अॼु तूं पंहिंजे कपिड़नि ॾे निहार कपिड़ा तुंहिंजा फाटा पिया आहिनि कपिड़नि जे मथां चतियूं लॻियूं पयूं आहिनि अम्मा खदीजतुल कुबरा निहारे चयो ओ मुंहिंजी सहेली तोखे कहिड़ी ख़बर आहे त मूं दुनिया जी दौलत ॾेई करे ख़ुदा जे कुर्ब जी केॾी दौलत हासिल करे वरिती आहे जन मुझे मुस्तफ़ा करीम ते जान कुर्बान कई उन्हनि खे क़दर आहे उन्हनि खे ख़बर आहे सॼे किसे खे शार्ट करे असर त वरी रहिजी वञे वरी मूंखे ॿियो दफ़ो वरी टियों दफ़ो हेॾे माही ओठो में अचणो पवे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जा बानो तव्हांखे ॿुधाइणु चाहियुमि त अञा ऐलान नबूअत कोन थियो तॾहिं बि मुंहिंजे मुस्तफ़ा खे जानवरनि बि सुञातो पखियुनि बि सुञातो वणनि बि सुञातो शींहनि बि सुञातो पर अॼु 14वीं सदीअ जो मुस्लमान नथो सुञाणे त अॼु बि नथो सुञाणे मुसलमान मुझे महबूब मुस्तफ़ा के सुञाण मुझे महबूब मुस्तफ़ा से प्यार कर मुझो मुस्तफ़ा तो सा ॾाढो प्यार तो करे तो सा ॾाढो प्यार तो करे तू मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम से प्यार कर महबूब जे प्यार जे बारे में रब तोखा क़यामत में ज़रूर पुछंदो सुम्मा लतुसअलुन यौमइज़िन अनिन नईम अल्लाह पंहिंजे नेमतुनि जे बारे में तोखा पुछंदो सभिनी नेमतुनि जी सरदार ज़ाते मुस्तफ़ा है महबूब सा प्यार कर किए महबूब सा प्यार कर महबूब सा प्यार कबो त किए कबो महबूब जे शरीयत ऐं सुन्नत सा प्यार कर मुझे मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे शरीयत सां प्यार कर मुझे मुस्तफ़ा करीम पाड़े वारनि जी इज़त कई आहे ग़रीबनि सां हमदर्दी कई आहे पंहिंजा त छा पर परावनि सां बि मुझे मुस्तफ़ा करीम जो रवैयो निहार उहा औरत जेका रस्ते में कंडा छॾींदी हुई जॾहिं बीमार थी मुझो मुस्तफ़ा पुछण वियो या कोन वियो जवाब दे मुसलमान तो जो पाड़े में मुसलमान भा बीमार तो थे रुकी थोड़ी गाल था कावड़ियल ही चलो मुझो गालहण बोलहण कोने पुछण नथो वञा ये न कर मुझे करीम मुस्तफ़ा जी सुन्नत अदा कर जेको बीमार थे हली वनी उन का पुछ कुछ न कुछ तोहफो खणी वन ए जेको तो सा बेवड़ाई करे उन सा वड़ कर मुझे मुस्तफ़ा जी सुन्नत मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना पांजे बच्चन सा सोहनी जिंदगी गुजारियो पांजे घर में पांजे बच्चन के मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत ऐं सुन्नत जो गालियों बुधायो इंशाअल्लाह ताला तवाजे घरन में सवन बीमारन जो इलाज हिकड़ो ही आ घर में बेबरकताई आ घर में परेशानी आ घर में बीमारी आ सभिनी जो इलाज हिकड़ो आ मुझे आका करीम जे मथा दुरूद कसरत सा पढ़ो नमाज 5 वक्त पाबंदी सा पढ़ो असर जो थी करे तहज्जुद जे नफल बटे पढ़ी करे मदीने दे मोहर करे दुरूद पढ़ तुझे सभिनी मुश्किलातुन मुसीबतुन जो इलाज थी विदो पंहिंजी जिंदगी इज्जत ऐं खैर जी वजी इंशाअल्लाह ताला ये कंदासी इंशाअल्लाह ताला अल्लाह कंदो कोई शराब न पियंदो दो उन किन्ने शे मां जान छॾाईंदासीं जो इंशाअल्लाह ताला घणई गंद में जिंदगी गुजारी थई कुछ इन गंद के छॾे करे हकीकी इश्क जो मज़ो वठी ॾिस भला इहे मज़ाब वरता थई न 8 ॾींहं भला इन मज़े के छॾे हे इश्क जो मज़ो वठी ॾिस रात जो तहज्जुद पढ़ी मुझे मुस्तफ़ा करीम ते रोई दुरूद पढ़ी ॾिस खुदा जो कसम जॾहिं हिकड़ो न तोखे झलक दीदार जी लगी
तो तू दुनिया के चवंदे त छा है इन दुनिया जे पलीत में मज़ो मज़ो तो मुझे मुस्तफ़ा जे दुरूद में आ दुनिया के न सॾींदे दुनिया के चवंदे मुझा दोस्त अजीज अल्लाह ताला मो गुनाहगार जो चवण तांजो ॿुधण क़बूल फरमाए। टाइम ॾाढो थियो रात जा 2 कलाक सलाम आ तहां के जेके 9 बजे कच्चे जा मानू सुमण वाला 11 थी वया अञा कंहिंजी अख ही कान लगी आ पर कहीं पासो ही कोन उथलायो आ। इन इश्क ई मोहब्बत जे सदके मुझो रब तव्हांजा बेड़ा पार फरमाइंदो। अल्लाह से तव्हांजे बचड़न के इज्जत वारो बनाइंदो। अल्लाह से तव्हांजे फसलुन में बरकतूं ॾींदो। अल्लाह से तव्हांजे घरन में अमन ऐं सुकून पैदा फरमाइंदो। अल्लाह से तव्हांजे माल रिज़्क के ज़मीनी आसमानी मुसीबतुन खां पंहिंजे पनाह में रखंदो। मुस्लमानो ज़िंदगीअ ते भरोसो आहे इहो किरोनो वायरस रुगी निकितो आहे सॼी दुनिया थरथले सॼी दुनिया थरथले बेनियाज़ जी लठ बे आवाज़ आ निहारियो सॼी दुनिया थरथले लगी पई आ बोल जाल के चढ़िया पिया आहिनि बूथ मथा पिया आहिनि माण्हू माण्हूअ खां पे थो डिॼे त मतां इन जो वायरस मुंहुं ॾे अचे। ओ मुस्लमानो मुंहिंजे महबूब जे दर खां दूरीअ जो इहो नतीजो आहे ख़ुदा जे ज़ात जो ख़ौफ़ न रखण जो इहो नतीजो आहे। मां तव्हां खां थो पुछां ओ मुस्लमानो छा सभिनी मर्ज़नि जो इलाज मुंहिंजे रब वटि मौजूदु न आहे छा? कसरत सां ज़िक्र कयो मुझे मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ो मुझो अल्लाह तव्हां के ॿुध हा एहतियात कयो। हे मुझा दोस्त अजीज हे जेको पाईंदा आहिनि छा चइबो आहे मास्क जेको पाइबो आहे इन में कोई ऐब न आहे पर उन जगह ते पायो जंहिं जगह ते को ख़तरो मौजूद हुजे जिते किथे पाए ऐं पंहिंजे पाण खे वाखो न कयो। इहो छॾियो इन नियत सां त कंहिं वीचारे ॾुखायल खे कमु अचे को मरीज़ हुजो न खे कमु अचे एहतियात ज़रूरु कयो। 3 अर्ज़ में करे वियुसि त माल जी ज़कात ॾियो पंहिंजे पैसनि ॾोकण जी ज़कात ॾियो देरा थियनि त नंढड़नि ॿारनि खे थोरो बुक सजी ॾींदा कजो। नंढड़नि ॿारनि खे बुक ॻाल्हाए ॻाल्हाए बुक सजी ॾींदा कजो। जेॾीमहिल फ़क़ीर अचे त मुंहुं न ख़राबु कजांइ फ़क़ीर खे न ॾिसजां त कंहिंजे नाले ते घुरण आयो फ़क़ीर खे घुरण वारे खे न ॾिसजां कंहिंजे नाले ते तोखां घुरण आयो आहे। मदीने पाक जी न तोखे रुॻी हिकिड़ी तस्बीह मिलंदी आहे मथो लिखियो पियो हूंदो आहे मेड इन चाइना लिखियो पियो हूंदो आहे पढ़ंदो त आहीं त लिखियो पियो आहे मेड इन चाइना पर चुमंदो छो आहीं। अब केर चवई त मेड इन चाइना है तू चवंदे लिखियल भले चाइना हुजे या अमेरिका हुजे इन सां मूं ते फ़र्क़ु नथो पवे। मां इहो थो ॾिसां त आई केॾां इहे कंदा आहियो न पोइ जॾहिं न फ़क़ीर अचे ख़ैरात घुरण उन फ़क़ीर खे न ॾिसजांइ। महबूब सुबहानी शहबाज़ लामकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी सुहिणो दस्तगीर बादशाह पीर पाण फरमाइनि था त कॾहिं कॾहिं अहिड़े खे बि ख़ैर ॾींदो कर जो तुंहिंजी दिलि चवे ही त ख़ैर जे लाइक़ु ई कोन्हे दिलि चवे त ही ख़ैर जे लाइक़ु ई कोन्हे उन खे बि ख़ैर घुरे त ॾींदो कर। कंहिं अर्ज़ु कयो क़िबला जॾहिं दिलि बि न चवे त ही ख़ैर जे लाइक़ु ई न आहे उन खे बि ॾियो पाण फरमायो हा ॾे अर्ज़ु कई क़िबला छो पाण फरमायो तोखे जेको मालिक ॾिनो आहे छा तूं उन जे लाइक़ु आहीं। इहो तसव्वुर कंदो कर त मां निमाज़ भी न पढ़ा कुरान भी न पढ़ा हज भी न कया रोज़ा भी न रखा पोइ बि मालिक छा छा ॾिनो आहे जॾहिं मां लाइक़ु ई न आहियां पर मुंहिंजो रब लेखो नथो करे पोइ तोखां बि जेको रब जे नाले ते थो घुरे उन नाले खे ॾिस उन खे घुरण वारे खे न ॾिस। अल्लाह जी राह में कुशादगी पैदा कर जेको अचे फ़कीर फुकरो उन खे ॾे दिलि पोइ ज़रो ॾी पुरज़ो ॾी दिलि खोले ॾे। ख़ासि करे बटाईअ जे टाइम ते ॿार न अचनि त उनखे सॾड़ो कयो ॿार नंढड़ो ॿार रहमत जी निशानी आहे नंढड़ो ॿार बरकत जी निशानी आहे उहो रुॻी सखड़ो तुंहिंजे राह त उन रुॻी पेरड़ो पाई वेंदो इंशाअल्लाह ताला गंज थी वेंदो। ॿारनि खां लिकी तोरूं न कजां हाणे त वरी रसम ई टी निकिती आहे थ्रेशर लॻो पियो इते ई ॿोरियूं भर पुठियां हमरा सिब बाबा सिब अड़े बाचे तोर अॻिते वञी धिके धिकंदासीं वरी ॿार ईंदा ॾेढ मण ओ ख़ुदा जा बाना तो त 100 मण विधो 100 मण कह कयो आहे तो त 100 मण विधो न उन 100 मण तो त ज़मीन में उछलायो उन 100 मण मां 100 मण करण ते जेको क़ादिर आहे उन बचड़नि जे सदके तुंहिंजे 100 मण में बरकत विझी 150 मण करण ते बि क़ादिर आहे।
उन अल्लाह जे राह में दे दिनो बनो थई फसल तैयार हन हाणे खाई नियत सुड़ी कर हाणे खाई इहा नियत न कर त मां देगू पायो बोरियूं भरे छॾींदुसि ॿारनि खे हाणे खाई नियत कर त ॿारनि खे सॾड़ा कंदुसि अचो ॿारो अचो हूअं लप तजो ॾेढ लप ॾींदुसि मालिक ॾिसंदो आहे जॾहिं न माण्हू 6 महीना महिनत करे तैयार करे उन जे नाले ते ॾींदो आहे मालिक चवंदो ओ जिब्राइल जी मौला होॾे निहार मुंहिंजो ॿारो कीअं अणॾिठे सौदो पियो थो करे इंशाअल्लाह ताला मुझो अल्लाह तोखे गंज ॾेई छॾींदो ऐं यादि रख जेको न टोयो कढंदो हुई पीरान पीर जो इहो कढिजा मता मुलनि जे चवण ते लॻी इहो टोयो कढिजा इन में वॾी बरकत अथई तोखे सम्झ में भले न अचे त न अचे पर इहो टोयो कढिजा ज़रूर ऐं इन टोए जी वरी पाण शइ वठी इन शइ खे विरहाइजा बि ज़रूर पर जीअं वॾड़ा चवंदा त वॾो पेट न कजां घणी बि न खाइजा इहा सची ॻाल्हि आहे छाजे लाइ घणी न खाइजा पोइ वॾड़ा डपु ॾींदा घणी खाईंदे पेट फाटंदी असल में हुननि जो राज़ ॿियो हो त जंहिं शइ ते पीरनि जे पीर जो नालड़ो पियो आहे न इहा बरकत वारी शइ घणनि ताईं पहुचे त हुननि जो पेटड़ो बि ठरी पवे ये कंदासी इंशाअल्लाह ताला टोयो कढंदासी ॿारनि खे ॾींदासी फ़कीर फ़ुकरे खे ॾींदासी इंशाअल्लाह ताला माल जी ज़कात ॾींदासी इंशाअल्लाह ताला बीमार को घर में थींदो त सदको ॾींदासी इंशाअल्लाह ताला पंहिंजे घर वारनि सां बचड़नि सां भलो हलंदासी इंशाअल्लाह ताला पोइ खणी आ पेन पनो त लिखी थो ॾिए हे जेके वाइदा कया अथई इहे पूरा तूं कर मां तोखे लिखी थो ॾियां त इंशाअल्लाह ताला मुंहिंजो रब कंदो तूं बि ॾींहों ॾींहुं वधंदे पोइते कोन थी अल्लाह ताला मुझो चवण तवाजो बुधण पांजे बारगाह रब्बुल इज्जत में कबूल फरमाए मरहूम नबी बख्श जी अल्लाह ताला बख्शिश फरमाए मैं राहिब खान ए रात जो लंगर करे दोस्तन के खारायो अल्लाह ताला उन जो खैर भी कबूल फरमाए ही जेके दोस्त परे परे का पंधड़ो करे आया हो अल्लाह ताला तवा सबनी जो खैर भी कबूल फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन जो सब फरमाशों बाद में लेकिन मां पहली नालो न खणा मुंडे एकड़ी नात ठाहे मोकली उन पांजे सादरे हालार ठाही मु कोशिश कई तो ने के थोड़ो सुरतार में आण्या जेतरी आई आ थोड़ी पढ़ा तो मुमकिन आ वो वेठो हुजे आखिर में ता उन के सुञाणे वठो उन जी दिल भी ठरी पौंदी पांजी वागब मदीने मुझे जी जले अम्मा तुझा कदम चुमा अल्लाह ओ रब सभिनी के नसीब कजा मुझे जी जले अमा तुझा कदम चुमा तुझे हुक्म करी जान मघोर कया तुझे हुक्म करी तमा जान घोर कया मुझी मिठेड़ी अमा तुझा कदम चुमा मुझी प्यारी अमा तुझा कदम चुमा तुझे हुक्म करी मां जान घोर कया तुझे हुक्म करी मां जान घोर कया तुझे कच्चे में भी अमर जा दीवाना वेठा हन तुझी झोली मिठी तुझी झोली मिठी तुझी लोली मिठी तुझी झोली मिठी तुझी लोली मिठी जेका मूंखे ॾिनई उहा आहे ॿोली मिठी नंढड़ो ॿारो थी
नंढड़ो बारो थिया मां तुझे झोल सुभा मुझी जी जले अमा मुझी मिठड़ी अमा मुझी प्यारी अमा मुझी सुहिणी अमा मुखे हुक्म तू तकर मां जान घोर कया तुझा कदम हुज में ऐं मुंहिंजूं अखियूं हुजनि मिठड़ी अमा ओ मुझी सुहिणी जी जलमा तुझा कदम हुजनि मुंहिंजूं अखियूं हुजनि तुझे दुआ उन सजी जल मुझा झोल भरजनि तुझे दुआ उन जो मां तलबगार थिया मुझी मिठड़ी अमा तुझा कदम चुमा तुझे हुक्म करीमा जान घोरे दिया जह जी जले जो डिठो यार प्यारो नाहे जह जी जल जो त डिठो यार प्यारो नाहे उन लाइ दुनिया सजी यार बेकारो आहे उन लाइ दुनिया सजी ॼण बेकारो आहे खुश नसीब आया गुलाम हुसैन ओठा मां खुश नसीब आया गुलाम हुसैन ओठा मां मुझी जी जले अमा तुझा कदम चुमा मुझी मिठड़ी अमा तुझा कदम चुमा हिकड़ो हुक्म मुखे कर्मा जान घोरे दिया ओठा फ़कीरो तव्हांखे मुबारक हुजे अॼु ओठे फ़कीर जो आवाज़ भी दुनिया ताईं पहुतो पंहिंजे जीजल अमड़ जे जंहिं मोहब्बत इश्क में ही शेर ठाहियो उम्मीद तो रखां त तमाम ओठा नौजवान पंहिंजे बाबल साईं जा भी कदम चुमंदा त पंहिंजे जीजल अमड़ जा भी कदम चो ज़रूर चुमंदासीं इंशाअल्लाह ताला हाणे रात घणी गुज़री वई मामा हाणे नात हिकड़ी पढ़ियम हाणे इंशाअल्लाह ताला जी साईं ये जेके कुराड़ा हन निंड त उन्हनि खे अचणु घुर्जे पर उहो बि चवे थो त अञा हिकिड़ी ठीकु आहे अॼु मामा तो सां लेखो न हाय ॿियनि वञी ॿिया दरड़ा पिन्या पर बियन वनी ब्या दरड़ा पिन्या पर आओ आवाजे आसरे ऐब आहिने मुँह में
ऐब आहिने मुंह में घड़ा सुना की नथो कंहिंखे वणा कहड़ा खणी कहड़ा खणा डील थो मुंहिंजो डरे डील थो मुंहिंजो डरे अल्लाह जे आसरे बियने वञी ॿिया दरड़ा पिन्या पर जे आसरे है कापिरी वाहर कजा अल्लाह दस खुदा कबर अंदर साड़ी थी जा जो देस जो पंदवा परे देस जो पंदवा परे सोना की नथी मुंहिंजी सरे बियने वनी ब्या दरड़ा पिन्या पर आवाजे आसरे मरहूम नबी बख्श जे पुटन जा नाला छा ॾिसिया हाजी मोहम्मद अशरफ बियो सजाद अली सजाद अली जान निसार सजाद अली जान निसार टे पुटन अल्हम्दुलिल्लाह जान निसार सजाद अली ऐं मोहम्मद अशरफ अल्लाह ताला उन्हनि जूं कावशूं क़बूल फरमाए अल्लाह ताला उन्हनि जो कयल ख़ैर पंहिंजे बाबा साईं जी नियत अल्लाह जे राह में कयल ख़ैर क़बूल फरमाए अल्लाह ताला उन्हनि जे ऐं सॼी जमायत जे दुआउनि जे सदके में मरहूम नबी बख्श जी ओठे जी अल्लाह ताला बख्शिश फरमाए ऐं जेका जमायत आयल आहे अल्लाह ताला तव्हां सभिनी खे मदीने वारे मीर जे दर जी हाज़िरी नसीब फरमाए अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे हरमैन शरीफ़नि जी हाज़िरी नसीब फरमाए रात घणी सच पुछो त हेड़ी अॼु रात जी थधाण ऐं हेड़ी महबूब जमायत छॾण दिलि नथी चवे हालांकि सभिनी खे ख़बर आहे त दवा पियो खावां बीमार आहे पर अॼु त कलाकनि जो लेखो ई कोन बचियो आहे 2.5 कलाक वञी पहुता अल्लाह ताला तव्हांखे ही तव्हांजी मोहबत आहे हे तव्हांजो इश्क आहे हे तव्हांजो प्यार आहे अल्लाह ताला ॻोठ माही ओठे वारनि जे सभिनी नंढनि वॾनि बचनि खे सलामत रखे गिरदो नवाह मां आयल जतोई बिरादरीअ जा दोस्त या ॿिया दोस्त मुंहिंजा जेके बूबकर खां बि वलर दोस्तनि जो आयो आहे अल्लाह ताला उनखे सलामत रखे सभिनी खे ख़ुदा ख़ुशि रखे सभई ख़ुशि हुजो मुझे महबूब जे दीन जी प्रचार कंदा रहो मुझे मुस्तफ़ा करीम जे दीन जी तबलीग कंदा रहो वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन उथी बीहंदासीं सलातो सलाम पढ़ंदासीं दुआ घुरंदासीं इंशाअल्लाह ताला सभिनी जो रब बेड़ो पार फरमाए को सलाम शमए बज़ में हिदायत पेला को वो हमारे नबी हम उनके उम्मती वो हमारे नबी हम उनके उम्मती उम्मती तेरी किस्मत पे लाखों सलाम
मुस्तफा जाने रहमत पेला को सलाम आसियो थामुलो दामने मुस्तफा आसियो थामुलो दामने मुस्तफा फिर पढ़ो रब की रहमत पेला को सलाम मुस्तफा जाने रहमत पेला को सलाम शम्ए बज़ में हिदायत पेला अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व किना अज़ाबन्नार दिलन जा हाल ॼाणंदड़ रब दुआउनि जा क़बूल कंदड़ रब असां सभिनी गुनाहगारनि किननि कोझड़नि जे दिलनि जा राज़ ॼाणी थो मौला पांजे महबूब जे सदके मर्दो ख़वातीन मर्द आहिनि या औरतों मौला जन जन जे दिलनि में अॼु जेके सवाल आहिनि पांजे महबूब जे सदके मुंहिंजा मौला उन्हनि जूं मुरादूं पूरियूं फरमा करीम रब मदीने वारे मीर जे सदके सभिनी मर्दो ख़वातीन के हरमैन शरीफ़ैन जो दीदार नसीब फरमा या अल्लाह असांजे दोस्त मोहम्मद अशरफ सजाद अली जान निसार उन्हनि दोस्तनि जो ख़ैर पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमा उन्हनि जे ख़ैर जे सदके इन फ़कीरानी महफ़िल जे सदके क़ुरान करीम जे तिलावत जे सदके या अल्लाह मरहूम नबी बख्श जी बख्शिश फरमा या अल्लाह असांजे दोस्त राहिब फ़कीर भी जेको ख़ैर नंगर कयो या अल्लाह उन जे वालिदैन उन जे जमी अज़ीज़ व अक़ारिब जी भी बख्शिश फरमा या अल्लाह जेका जमायत आई आहे उन्हनि सभिनी जे जेके अज़ीज़ व अक़ारिब दुनिया छॾे विया आहिनि सभिनी जी बख्शिश फरमा मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सॼी उम्मत जी बख्शिश फरमा या अल्लाह असां सभिनी के महबूब जे दर जी हाज़िरी नसीब फरमा असांजे ॿनिन खे सुहिणनि सुहिणनि फ़सलनि सां आबाद फरमा या अल्लाह असांजे दिलनि खे पंहिंजे ज़िक्र सां आबाद फरमा असांजे घरनि खे प्यार मोहब्बत ऐं सुहिणे ज़िंदगी गुज़ारण सां आबाद फरमा या अल्लाह असांखे हिक ॿिए जी इज़त करण जी तौफ़ीक़ अता फरमा मुंहिंजा करीम रब जेको घुरियो थो उहो बि अता फरमा जेको न घुरियो थो उहो भी अता फरमा मुंहिंजा रब करीम ज़मीनी आसमानी मुसीबतुनि खां पंहिंजी पनाह अता फरमा या अल्लाह रूहानी जिस्मानी बीमारियुनि खां पंहिंजी पनाह अता फरमा करीम रब बहर तुंहिंजे कुदरत जा आहिनि या अल्लाह आसमान मां जेको मींहुं वसाई मुंहिंजा मौला उहो बि रहमत ऐं ख़ैर वारो बरसाइजा पंहिंजे महबूब जे सदके असां में सह पनाहे मुंहिंजा मौला पंहिंजो करम फरमाइजा और रब्बना वला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बि वाफ़ु अन्ना वग़फ़िर लना वरहमना अंत मौलाना फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन मिन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल सॼी जमायत हाणे वेहो घणो टाइम तव्हांखे ॾिनो अथव सॼी